बेटा आपके अब्बू कहते हैं सना को साथ लाओ दुकान पे, वो आपको रास्ता दिखा देगी। Oh my God. हेलो पुलिस। तुम मुझे जानते नहीं साहिब, मेरे हाथों की उड़ान आसमान तक जाती है। आज नहीं तो कल छूट ही जाऊंगा। क्यों मारे मुझे? क्यों मारे मुझे? क्या किया मैंने गुनाह किया तो नहीं? किया नहीं, सोचा तो है। नाज़रीन, सिंध में मासूम न्याणियुनि खे हवस जो निशानो बनाइण जे मामले ते सकरन जे नौजवाननि ब्लैक बोर्ड जे नाले सां टेलीफिल्म तैयार करे वरिती। ख़बर मूजिब सिंध थिंकर्स फोरम जे सरवाण सैयद मुनीर शाह ज़ाकरी जे मेज़बानी हेठि सकरन जे नौजवाननि पारां सिंध में मासूम न्याणियुनि खे अगवा करे वहशत जो निशानो बनाइण वारे वाक़े ते तैयार कयल टेलीफिल्म जे इफ़्तिताही तक़रीब दरगाह पीर ज़ाकरी जे अंगण ते थी गुज़री। तक़रीब में टेलीफिल्म ब्लैक बोर्ड जे डायरेक्टर नाले वारे शाइर अदीब मुसव्विर चौहान, सिंध जे नाले वारे कहाणीकार अदीब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, नौजवान इतिहाद जे अॻुवाण सैयद शायान शाह चौहान, इतिहाद जे चेयरमैन ग़ुलाम नबी चौहान, टेलीफिल्म में हिस्सो वठंदड़ औरत फाउंडेशन जे अॻुवाण मैडम परवीन सिद्दीक़, तालीमी माहिर अब्दुल हमीद अराई, ख़ैर मोहम्मद चन्ना प्रोग्राम कंपेयरिंग सारंग सिंधु कई। उन मौक़े ते सूफ़ी फ़नकार नईम रज़ा कलाम ॻाए महफ़िल में वाह वाह कराए छॾी। फिल्म में चाइल्ड स्टार फ़िज़ा अंजम, बच्चल बलोच, इरफान चौहान, मुसव्विर चौहान, मिस परवीन अजहर महर, इशफाक रिंद, आमिर मुस्तफ़ा, रशीद चौहान, आमिर रिंद, आज़ अहमद समेत ॿियनि हिस्सो वरितो। तक़रीब में वॾे अंग में औरतुनि, अदबिन, शाइर, सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां अॻु ऑन स्काई प्रोडक्शन जे नौजवाननि पारां ब्लैक बोर्ड फिल्म जे इफ़्तिताही तक़रीब थी। उन मौक़े ते दरगाह पीर ज़ाकरी जे गादी नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह, सैयद शायान शाह, निसार अहमद खेड़ो, आफ्ताब अहमद चांडियो समेत ॿियनि महिमाननि रबिन काटे फिल्म स्क्रीन जो इफ़्तिताह कयो, जंहिं बाद वॾे स्क्रीन ते हाज़िरिन खे फिल्म ॾेखारे ख़ूब दाद हासिल कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। अब ऐसी करनी कर चलो कि तुम हंसो जगरोए। सो एज मुसव्विर चौहान मां मामूली शहरी आहियां सकरन जो विलेज हाजी मोहम्मद चौहान था। बचपन खां ख़्वाहिश हूंदी त
सिंध में अहिड़ो इदारो हुअणु घुरिजे जेको बॉलीवुड या हॉलीवुड टाइप जी फिल्मूं ठाहिण जी कोशिशि करे। असांजे सिंधी कल्चर में या जेके शुरू खां वठी जेके सिंधी फिल्मूं ठाहियूं हुयूं असां वटि उन में धाड़ेल कल्चर खोड़ सारा अहिड़ा मतिलबु उहे शयूं जेके असांजे माहौल में आहिनि उहे ॾेखारियूं थियूं वञनि। असां चाहियूं था उहा शइ ॾेखारियो जेका तव्हां समाज खे ॾियणु था चाहियो। उहा शइ न ॾेखारियो ऑलरेडी समाज में आहे। सो असां वटि क्राइम आहिनि, असां वटि खोड़ मंशियात आहे, असां वटि हैरेसमेंट आहे, असां वटि मतिलबु और पुलिस जी ॻाल्हि थी आहे, मुंहिंजो जेको सोच आहे ऐं उमेदु आहे कि सकरन जे अवाम अहिड़ा फिल्म ॾिसनि ऐं शइ सिखनि कि अहिड़ी शइ थिए ई न कि पुलिस खे अंदरि अचणु न पए, कि कोर्ट जो चकर लॻनि। बसि माण्हू पंहिंजा सचा दिलि रखनि ऐं पंहिंजा जेका नियाणी आहिनि ऐं बच्चा आहिनि सभिनि खे संभाली रखनि, एजुकेशन ॾियनि ऐं एजुकेशन सां ई पंहिंजे सकरन अवाम खे थोरो ये महसूस हो जाता है को सीनियर आर्टिस्ट जेके पंहिंजा एक्सप्रेशन हुजे, एक्सप्रेशन हुजे अचनि पियो साम्हूं, हिन में लॻे थो वाकई हिकिड़ो फन बि आहे आर्ट बि आहे। त इन हवाले सां कोशिशूं सकरन में अहिड़ा सुठी सोच रखंदड़ दोस्त आहिनि जिन हिकिड़ी अहिड़ी सुठी सोच रखी ऐं हीअ जेकी 25 मिंट जी फिल्म हुई इहा सिर्फ़ु फिल्म जेकी हिते ख़तमु नथी थिए, हिन हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे ऐं असां सभिनी ते उहो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी आम लाइफ में हिन मैसेज खे आणियूं ऐं असां पंहिंजी नियाणियुनि जो पाण ख़्यालु रखूं। माहौल जेको ख़राबु आहे उन में तव्हां हिनखे जेको मैसेज आहे हिन मैसेज खे फॉलो करण जी ज़रूरत आहे ऐं इंशा अल्लाह ताला असां साईं शहन अली शाह साहिबु, साईं असांजो मीर एम.एल.ए. ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु हर टाइम हर फॉरम जे दोस्तनि सां गॾु रहिया आहिनि ऐं अॻिते उहे गॾु हूंदा। इंशा अल्लाह ताला असां उमेद था रखूं त हीअ ऑन द स्काई जेके आहिनि सो अॻिते पर जेको को मुसवर चौहान ऐं जी टीम कयो, एतबार कयो बींग ए फादर, मूंखे पाण अखियुनि में पाणी अची वियो। एतबार कयो असांखे ई खपे पंहिंजी सोसाइटी जे इन्हनि किरदारनि खे गॾु वठी हलूं, इन्हनि खे प्रोमोट कयूं। हाणे इन्हनि दोस्तनि खे प्रोमोट कीअं करे सघूं था? इन्हनि दोस्तनि पंहिंजी शॉर्ट मूवी यूट्यूब ते लाज़मी रखी हूंदी, अचो ते गॾी जेको इन्हनि जो चैनल हुजे ऑन स्काई ब्लैक बोर्ड सां जेके दोस्तनि फिल्म ठाही आहे असां उनखे लाइक कयूं, उनखे सिंधी ॿोली वारे खाने में तव्हां सिंधी लिखजो, छोकी असां सिंध जी पैदा कयूं, सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, सिंध जी मिटी सां ठहिया आहियूं। त असां जॾहिं मुसवर चौहान असांखे फ़ोन करे चयो त साईं असांखे हिकु नंढड़ीअ जो रोल न पियो मिले, तव्हां महिरबानी करे असांखे नंढड़ी असांखे ॾियो। त मूं हुनखे चयोमांसि त इनशा तव्हांखे नंढी अधीअ जो बि रोल मिलंदो ऐं तव्हां बेफ़िक्र थी वञो, तव्हांखे अधीअ जे अमीअ जो बि तव्हांखे जेको आहे तमामु जेको आहे ख़ुशि। ऐं अहिड़ो किरदारु मां सम्झां थो त एज़ इट इहो किरदारु सना अकरम चौहान सां थियो आहे।